जापान में पेही जापान में कयम रूह रेहान नका डूंगर देह में नकी के चनकान पुनू थियस पान ससुता सूरहा या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब अडो को कुर्बान अली मेतलो साहब जो एडवोकेट शहबाज रिनो मेतलो साईं जो खैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा रब सलवात जे सदके तुंहिंजो वाइदो थियल आहे त मुंहिंजे महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो कबूल कंदो माव मौला तुंहिंजो वाइदो सचो सच्चे महबूब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए कुर्बान अली साईं ते साईं जे बचड़नि ते जेके बि मुश्किलातूं वे सभु क़यामत ताईं दूर फरमा हिननि जा सजण साम्हूं करनि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा ओ मौला साईं शहबाज ॾिनो वकील साईं खे ओ मौला साईं जी जेका मेहूं चोरी थी वयूं उहे मिलन वापसि रब सवाली आया मोहम्मद आले मोहम्मद जे सदके उहे वापसि मिलन इहा दुआ कबूल फरमा ओ मौला कुर्बान साईं खे रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾे इमरान अली साईं खे नौकरी अता फरमा गुलाम मोहम्मद सियाल साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा मोहम्मद हाशिम सियाल साईं मोहम्मद ज़ीशान फुलपोटो साईं खे मौजज़े सां नौकरी अता फरमा बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं जा बच्चा घर आबाद कर ऐं जेके बि साईं ते बचनि ते मुश्किलातूं उहे सभु दूर फरमा फ़कीर अरबाब अली साईं खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा गुलज़ार अली फुलपोटो साईं खे सिहत अता फरमा रब जुमले जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार सभिनी जे घर बचनि खे बीमारनि मुश्किलातनि खां पनाह ऐं निजात अता फरमा ओ मुंहिंजा अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा उस्ताद अल्ताफ़ हुसैन मेतलो साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा महबूब जी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में हर शिया सुन्नी मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे